बुलेटिन शुरुआत में ख़बर शामिल कंदासीं त जामशोरो पुलिस किनलनि ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ सिंध यूनिवर्सिटी जे 100 शागिर्दनि ते केस दाख़िल करे छॾियो आहे। इंस्पेक्टर मोहम्मद सलीम पवर जी सरकारी फ़रियाद ते 37 ॼातल ऐं 63 अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ जामशोरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस में दहशतगर्दी, हरास पखेड़णु, हंगामी ड्यूटी अटकाव ऐं पथराव करे पुलिस एहलकारनि खे ज़ख़्मी करण जा कलम शामिल कया विया आहिनि। केस में जस्कम आरेसर जो मरकज़ी अॻवान अब्दुल फताह चना बि जवाबदार तौरु नामज़द कयो वियो आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे मीर मुर्तज़ा नुहाणी जी। मीर मुर्तज़ा, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ई गुज़िरियल ॾींहुं सिंध यूनिवर्सिटी शागिर्दनि पारां सिंधू दरिया मथां केनाल ठहण वारे मनसूबे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो, जंहिं बाद जामशोरो पुलिस मुज़ाहिरीन मथां केस दाख़िल करे छॾियो आहे। सरकार पारां सब इंस्पेक्टर मोहम्मद सलीम पवर जी फ़रियाद ते 37 सुञातल ऐं 63 नामालूम मुज़ाहिरीन मथां जामशोरो थाणे ते केस दाख़िल कयो आहे। हिन दाख़िल कयल केस में दहशतगर्दी, हिरास पखेड़ण, हंगामे, ड्यूटी अटका, पुलिस खे मारण जे इरादे सां पथराव करे पुलिस एहलकारनि खे ज़ख़्मी करण जा कलम शामिल किया विया आहिनि। केस में जस्कम आरीसर मरकज़ी अॻवान अब्दुल फताह चना खे बि नामज़द कयो वियो आहे। सुञातल इन FIR में जेके शागिर्द आहिनि उन्हनि में जिन खे नामज़द कयो आहे उन्हनि में मोर शाह, शिराज जमाली, साहिल जमाली, दरिया खान कोराई, सकलेन सिंधी, ज़ाहिद कीरियो, शहबाज सुहो, अदील लगारी, यासीन जतोई, नज़ीर खोसो, साहिल आज़ाद, फैसल वगण, बशीर बिरोई ऐं ॿिया शागिर्द बि शामिल किया विया आहिनि। ऐं हिन एहतजाज दौरान कुझु आउटसाइडर जेके आहिनि उन्हनि खे बि शामिल कयो वियो आहे FIR में, जंहिंमें मीरजान सिंधी, यासीन लुंड, शुएब सिंधी, शबीर मलक, हसीब मेमण ऐं ॿिया जेको आहे शामिल आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त हिन में केस में ॼाणायो वियो आहे फ़रियाद जी तरफ़ां त शागिर्दनि जे धरणे जे इतलाह ते जेको आहे पुलिस उते पहुती। जेके शागिर्द सेंट्रल लाइब्रेरी खां सिंध लाजी साम्हूं इंडस हाईवे ते धरणे लाइ अची रहिया, पुलिस चयो आहे त शागिर्दनि खे पुरअमन तरीक़े सां सम्झायोसीं त यूनिवर्सिटी अंदरि पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। उन बाद बि इंडस हाईवे खे ब्लॉक कयो वियो, शागिर्दनि ज़बरदस्ती इंडस हाईवे ब्लॉक कयो, पुलिस ते पथराव कयो वियो, ख़ौफ़ हिरास पकड़ियो वियो ऐं पुलिस एहलकारनि खे ज़ख़्मी कयो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी मीर मुर्तज़ा नुहाणी तफ़सील ॾियण लाइ।